हिन वक्त स्ट्रगल करे रहियो आहियां। मुंहिंजे इलाइक़े में लाइब्रेरी न आहे जेको यूसी आहे। सदा थोड़ो शेयर कजो तव्हांजो इलाइक़ो, तव्हां वारो जेको पासो आहे, तव्हांजे पासे जेके आसपास नौजवान आहिनि, इहो बि गॾु गॾु ज़िक्र कंदा हलिजो। सभ खां पहिरीं त जेको स्पेशली जेको असांजो इलाइक़ो जिथे मुंहिंजी रेजिडेंसी आहे, रेजिडेंशियल एरिया आहे जेको, उहो पिपरी सिंधी ॻोठ जे नाले सां आहे। अच्छा। यूसी जेका आहे असांजी, उहा मलीर जेका आहे, उहा सॼी मलीर जेको ज़िलो मलीर जी तमामु वॾी वॾी यूसी आहे। असांजी यूसी में लॻभॻि तक़रीबन 24 खां 25 ॻोठ मुश्तमिल आहिनि। ऐं हिकिड़ी बदकिस्मती जी ॻाल्हि इहा आहे जो उते माण्हू 90s ऐं 80s खां माना सॉरी पार्टीशन खां पहिरियां जा उते माण्हू रिहाइश उते अख़्तियार कनि था, पर रिहाइश पज़ीर हा रिहाइश पज़ीर उन्हनि खे कॾहिं इहा ॻाल्हि ज़हन में न आई त असांखे जेको आहे न लाइब्रेरी जी बि ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका मुंहिंजी स्ट्रगल आहे उहा साईं सिधी लाइब्रेरी जी घुर्ज आहे ऐं तमामु घणी स्ट्रगल करे रहिया आहियूं। उन खां पोइ थोरो माण्हू कुझु अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके रस्ते में रोकणु चाहींदा आहिनि। मूं त हिकिड़ो सोशली प्लेटफॉर्म तां हिकिड़ो शागिर्दनि खे मूं गॾु कयो। मुंहिंजी वॾी में ख़ुशनसीबनि मां हिकिड़ी ख़ुशनसीबी इहा आहे, उतां जे शागिर्दनि में जॾहिं आउं मुतालो कंदो हुउसि त मुंहिंजे घर में नंढड़ी हिकिड़ी लाइब्रेरी ठहियलु आहे, जेको मुंहिंजो रूम आहे ऐं लाइब्रेरी जेको लॻभॻि 1000 जे किताब जे बराबरि उते पिया आहिनि। सिंध मिनी लाइब्रेरी मूं हुनखे नालो ॾेई छॾियो। पोइ उते नौजवाननि खे आउं वठी ईंदो हुउसि। सभ खां पहिरीं आउं स्टेटस वग़ैरह जॾहिं रखंदो हुउसि या किताबनि जेके तबसरा कंदो हुउसि त पोइ नौजवान चवंदा हुआ त हिक ॿिए में पाण ॻाल्हाईंदा हुआ त यार हीउ हेॾो लिखे थो, चरियो आहे, हिनखे टाइम कोन्हे, माना वांदो आहे हीउ। ऐं फेसबुक वग़ैरह ते मां जॾहिं सोशल मीडिया ते रखंदो हुउसि इहे शयूं, त पोइ मां इन ॻाल्हि जो ख़्यालु रखंदो हुउसि हिकु न हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो अॼु तव्हां हिते टोकिन था, सुभाणे तव्हांखे फॉलो कंदा। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। इहा सोच मुंहिंजे ज़हन में हूंदी। पोइ हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो त नौजवाननि चयो त असां बि किताब पढ़णु चाहियूं था। मुंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी आहे जेकॾहिं अकेले ही चले थे कारवां बनता गया। वाह वाह, हा है ना, इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु। त किताबनि सां गॾु पिक्चर रखंदो हुउसि या जेको वठंदो हुउसि त पोइ अक्सर महीने में हिकिड़ी अञा ताईं रिवायत रही आहे त 10% या 20%, पर कम से कम 5% किताबनि ते स्पेंड ज़रूरु कंदो आहियां। छो जो वरी हुनखे सोशल मीडिया ते बि रखंदो आहियां त जीअं ही जदीद, जीअं असांजी भेण ॻाल्हि कई ईअं त माना मॉडर्न दौर आहे त हू जदीद तबलीग आहे असांजी, सोशल मीडिया से जदीद तबलीग आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। त उन जदीद तबलीग पाण कंदा हूंदा अदा असां बि किताब पढ़ूं था, ही किताब पढ़ूं था, हिन किताब बारे में राय आहिनि तव्हां। सही। पोइ शागिर्दनि किताब पढ़णु शुरू कया। उनखे मूं किताब ॾिना तव्हांजे लाइ ही जेके बुनियादी किताबनि ऐं तव्हांजी रीडिंग केतिरी जेका स्ट्रॉन्ग आहे न आहे, तव्हांजी वोकेबुलरी सम्झण जी स्ट्रेंथ केतिरी आहे, पोइ असां उनखे किताब प्रोवाइड कयासीं। पोइ हली हली करे कुझु शागिर्दनि जो मजमूओ ठाहे सिंधी ॻोठ शागिर्द स्टडी सर्कल जे नाले सां मूं बुनियादु विधो, जंहिंखे पोणा 2 साल थी विया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह 100 खां वधीक वेहकूं थी चुकियूं आहिनि, फिक्री वेहकूं, ऐं तमामु घणनि सोशल मीडिया ते गॾो गॾु रखंदा अचो पिया। जी जी हा, सोशल मीडिया ते रिकॉर्ड्स आहिनि ऐं तमामु घणा उतां जे जेके शागिर्दनि उते ई पढ़णु सिखियो ऐं उन्हनि खे वरी नसरी जेके हवाले सां नसरी नज़म या नसर कीअं लिखिजे वरी क्लासिस ऐं ॾींदा रहियासीं। वरी पोइ घणनि भाङनि खां पोइ शागिर्द लिखणु शुरू कयो अख़बारुनि में। इहा असांजी वॾी ख़ुशनसीबी आहे शागिर्दनि अख़बारुनि ते, ऐं उन्हनि जी तनक़ीदी सोच थी वई, क्रिटिक थी विया, उन खां पोइ प्रोग्रेसिव थिंकर थी विया, रोशन ख़्याल उन्हनि में अची वियो। पोइ उन्हनि खे मूं गॾु करे आख़िर में चयो त बाबा हाणे त लाइब्रेरी जी घुर कयूं न। माना इहा स्ट्रगल हले पई। तव्हांजा बाबा साईं छा कंदा आहिनि? बाबा बाय प्रोफेशन रखण आहिनि, कारपेंटर। सही, माशाल्लाह माशाल्लाह। तव्हांजे बाबा जी तालीम ॾाढी सुठी आहे, तवज्जो ॾाढी सुठी आहे। हा बिल्कुलु।